नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरों जो सिलसिलो जारी है। इन वक्त कराची में ख़बर ॾींदा हलूं त शर्मिला फारूकी चयो आहे त पीउ जो ॿारनि जा कपिड़ा मटाइण ऐं इन्हनि जो ख्याल रखण हिकु वॾी ॻाल्हि न आहे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हिन अदाकारा इकरा अज़ीज़ तरफ़ां पंहिंजे मुड़ुस यासिर हुसैन खे पुट जा कपिड़ा मटाईंदे शेयर कयल तस्वीर ते कयल तबसरे में कयो। शर्मिला फारूकी इकरा अज़ीज़ जे लाइ लिखियो त मां ॾाढी ख़ुशि आहियां त तव्हांजो मुड़ुस तव्हांजे कम में हथ बढ़ाईंदो आहे, पर उन में फ़ख़ुरु करण जी का बि ॻाल्हि न आहे ऐं न इहो को स्पेशल कमु आहे। पीपी अॻवान चयो त पीउ जो पंहिंजे ॿारनि लाइ इहो सभु कुझु करणु सुठी ॻाल्हि आहे। पंहिंजी ज़ाती ज़िंदगी बाबति शर्मिला फारूकी चयो त हू जॾहिं बि बीमार थींदी आहे या पंहिंजे कम में मसरूफ़ हूंदी आहे त उन जो मुड़ुस ॿारनि जा कपिड़ा मटाईंदो आहे, उन्हनि खे स्कूल बि वठी वेंदो आहे ऐं खेसि अहिड़ा कम करणु वणंदा बि आहिनि। उन खां पोइ पंहिंजे इंस्टाग्राम स्टोरी में शर्मिला फारूकी जो चवणु हो त जेकॾहिं हिकु मर्द पंहिंजे ॿारनि जा कपिड़ा या डायपर्स मटाए त इहो ख़ासि छो बणिजी वेंदो आहे। वालिदैन जूं ज़िम्मेवारियूं विराइण जी ज़रूरत है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।